14 अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे पढ़ियल लिखियल तबिके सां वास्तो रखंदड़ सुरिया मोहल्ले जे रवासी नज़ीर हुसैन सुरियो पंहिंजे पुटु मुदसर नज़ीर सुरियो सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजी पहिरीं घरवारी मां मुंहिंजो वॾो पुटु मोहम्मद लाइक़ उर्फ़ मंसूर सुरियो व्याज जी कंदे अमल में अची वियो आहे, जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि खां व्याज ते पैसा खणे थो, जेको न हुअण जी सूरत में व्याज हलाईंदड़ व्याज असांखे तंग करे रहिया आहिनि। जॾहिं त 8 महीना अॻु असां मोहम्मद लाइक़ उर्फ़ मंसूर सुरियो खां लातालुकी जो इज़हार कयो ऐं मुख़्तलिफ़ थाणनि समेत आला अफ़सरनि खे शिकायतूं कयूं, पर हुन जे बावजूदि व्याजी जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे, जंहिंजे करे असांखे व्याजी नसरुल्ला ज़रदारी, लाल बख्श लिगारी संगीन नतीजा भोगण जो मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिंजे करे असांखे हिननि मां जानी माली नुक़सान जो ख़दशो आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, सेशन जज नौशरो फेरोज़, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरोज़, DSP मोरो, SHO मोरो ऐं ॿियनि वस वारनि खां अपील था कयूं त व्याजखोरनि ऐं मौत मार धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।